अधु मोरा पू जवानी मां चवंदो आहियां मूं वटि फोटू पिया चवंदो तव्हांखे ॾेखारियां दादू जो कंवर कबीर फ़कीर जंहिंजी 140 साल उमिरि साइकिलियूं हलाईंदे असां ॾिठो ऐं उन खां पोइ 120 सालनि जो निगममंद सोलंकी मूं वटि पंधु ईंदो हो सेवण दादू खां पंधु अरे दादा तूं हेॾो पंधु करे आई चई साईं हे गुरड़ी पंध जी सॼु पंध जो त माना दादू खां घणो पंधु आहे सेवण 50 किलोमीटर त तव्हां पाण खे ईअं त न कयो न मुंहिंजे साईं तव्हांखे केरु चवंदो पोड़ो तव्हां असां सां कसो असां सां वसो असां वटि रसो ईअं न ईअं त गसंदो वसंदो त माना रसंदव न ऐं जवान ई जवान आहियो दिलि पोड़ी थींदी आहे बाक़ी जिस्म जेको आहे इहो खई जानी हा